नाज़रीन ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। मेड़ खां 5 लोगो खणी पाण खे साफ़ी सॾाईंदड़ इम्तियाज़ मीर नाले हमरा मेड़ में शराब जे भुते तां भत्तो ऐं मुफ़्त शराब वठंदे पकड़िजी पियो आहे। जाली साफ़ी इम्तियाज़ मीर नाले शख़्स शराब जे भुते ते शराब ऐं भत्तो वसूल कंदे पकड़िजी पियो आहे। नाज़रीन ख़बर ॾियूं पिया तव्हांखे मेड़ खां 5 लोगो खणी पाण खे साफ़ी सॾाईंदड़ इम्तियाज़ मीर नाले हमरा मेड़ में शराब जे भुते तां भत्तो ऐं मुफ़्त शराब वठंदे पकड़िजी पियो आहे। जाली साफ़ी इम्तियाज़ मीर नाले शख़्स शराब जे भुते ते शराब ऐं भत्तो वसूल करे रहियो त पुलिस केस सोगो करे वरितो। अहम ख़बर अवां सां शेयर करियूं पिया त मेड़ में 5 लोगो खणी पाण खे साफ़ी सॾाईंदड़ इम्तियाज़ मीर नाले हमरा मेड़ में शराब जे भुते तां भत्तो ऐं मुफ़्त शराब वठंदे पकड़िजी पियो आहे।